साहब तव्हां वॾा पढ़ियल लिखियल माण्हू आहियो। साहब तव्हां कॾहिं ज़िंदगी ते सोचियो आहे? हाँ, ज़िंदगी ते सोचणु घुरिजे। ज़िंदगी त तमामु तवील ज़िंदगी आहे, पर मूंखे त सफ़ा मुख़्तसिर थी लॻे। जेके दुनिया खे चिंबड़ी पिया आहिनि उन्हनि जे लाइ त तमामु तवील ज़िंदगी आहे। जन दुनिया जी लालच ख़तमु कई उन्हनि जे अॻियां ज़िंदगी का बि माना नथी रखे, त पोइ ज़ाहिर आहे मुख़्तसिर त बणबी न। पोइ उन मुख़्तसिर ज़िंदगी में माण्हू एॾो गॾु छो थो करे? जेको दुनिया जो आहे उहो दुनिया में ई रहण ॾे, उनजी मालिक बणजण जी कोशिश न करे त वक़्तु सभिनि जो सुठो ई गुज़रंदो। पर ईअं नथो थिए साहब। जेके लालची ऐं चालाक माण्हू आहिनि उन्हनि त तमामु घणो गॾु कयो आहे। जेके न पहुचाइनि उहे त सदाईं धिकनि ऐं थाबनि में रहनि था। जंहिं वटि जेतिरी क़ाबिलियत आहे उहो ओतिरो ई गॾु करे थो। इहो गॾु करण ई त असांखे मारे थो साहब। जिन वटि आहे सो आहे, ऐं जिन वटि न आहे उहो घणो ॾिसी उन ई तरफ़ डोड़नि था, जंहिंमां हितां जो सुकून बर्बाद थी वञे थो ऐं अमन में ख़लल पइजी वञे थो। जेकॾहिं सभिनि ॾे बराबरी जो मयार हुजे त साहब केॾो सुकून हूंदो। बराबरीअ सां मुआशरे में अञा वधीक इंतिशार पैदा थींदो, को बि हिक ॿिए जे चवण में न हूंदो ऐं लाक़ानूनियत पैदा थी पवंदी। पर हिन वक़्तु कानून असर असूक वारनि जो आहे। जंहिं वटि कुझु न आहे साहब, उन्हनि जो छा थिए? हू कुझु करण लाइ जदोजहद कनि। इहा जदोजहद ते उन्हनि खे ग़लति रस्ते ते वठो थी वञे। छॾे उन्हनि ॾे वसाइल न हूंदा आहिनि त हू घणो कुझु गॾु करण लाइ ॿियनि खे जनम ॾीनि था, ऐं जंहिंसां माशरे जो सुकून हेठि मथे थो थियो वञे। पोइ खोड़ सारा गॾु थी उन दंग ते अची माशरे जो सुकून बर्बाद था कनि। काश ईअं न हुजे हा। हिकु कानून अहिड़ो ठही वञे हा जेको सभिनि खे गॾु करण जी इजाज़त बिल्कुलु बि न ॾे हा, त पोइ केॾो सुकून थी वञे हा साहब। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।